टंडेजाम में सिंधु मां केनाल करण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। फरियाल टालपुर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण निसार खोड़े ऐं ॿिया शरीक आहिनि। जलसे में पीपी कारकुननि जी वॾे अंग में शिरकत थी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा टंडोजाम में सिंधु मां केनाल करण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। फरियाल टालपुर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण निसार खोड़े ऐं ॿिया शरीक आहिनि। जलसे में पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत की आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया टंडेजाम में सिंधु मां केनाल करण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। फरियाल टालपुर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण निसार खोड़े ऐं ॿिया शरीक आहिनि। जलसे में पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया टंडेजाम में सिंधु मां केनाल कढण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। फरियाल टालपुर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण निसार खोड़े ऐं ॿिया शरीक आहिनि। जलसे में पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत बि कई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया टंडेजाम में सिंधु मां केनाल करण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। फरियाल टालपुर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण निसार खोड़े ऐं ॿिया शरीक आहिनि। जलसे में पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई आहे। टंडेजाम में सिंधु मां केनाल करण खिलाफ रावल हाउस में पीपल्स पार्टी पारां जलसो मुनक़द कियो वियो आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं औरंगज़ेब भुट्टो खां। जी औरंगज़ेब, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी पर 18 तारीख़ ते जेको जलसो अनाउंस कियो वियो आहे तकरारी केनालनि जे ख़िलाफ़, उन जे सिलसिले में ई अवामी राब्ता मुहिम जो सिलसिलो जेको आहे सो तेज़ थी वियो आहे। अॼु शर्जील इनाम मेमण जे जेको रिहाइशगाह ते रावल हाउस ते जेको आहे सो वॾे पैमाने ते जलसो मुनक़द कियो वियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान जेका आहे फरियाल टालपुर बि पहुतल आहे। हिन खां अलावा निसार खोड़ो जेको आहे सोहेल अनवर सियार जिया बादशाह ऐं ॿिया जेके अॻवान उहे पहुतल आहिनि। इम्तियाज़ किताबी समेत ॿिया हिते अॻवान पहुतल आहिनि। इन सां गॾोगॾु जेको आहे हिते जलसे गाह में जेको आहे केतिरा ई चूंडियल नुमाइंदा बलदियाती नुमाइंदनि सां गॾु औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग इंडिया जो वॾो अंग हिते पहुतल आहे। हिन वक़्तु जलसे खे जेको आहे रावल शर्जील मेमण जेको आहे उहो ख़िताब करे रहियो आहे। जॾहिं त इन दौरान ई जो ख़िताब दौरान रावल शर्जील मेमण केनाल समूरा नामंज़ूर जा नारा भया आहिनि ऐं हिन वक़्तु जलसो जेको आहे उहो वॾे ज़ोर सां जारी आहे। हिते ई जेको हिननि जो इहो चवणु आहे अॻवाननि जो त जेको केनाल आहिनि उहे कंहिं सूरत में क़बूल न कया वेंदा। ऐं रावल शर्जील मेमण जो इहो पिणु चवणो जेको पीपल्स पार्टी मुखालफ़नि जेको मुखालफ़त में जेके केनाल जे मामले में सियासत करे रहिया आहिनि, उन्हनि जो 19 तारीख़ ते जेको जलसो रखियल आहे हैदराबाद जो उहो नाकाम थींदो ऐं अवाम उन्हनि खे पहिरियां बि रद्द कंदी गई आहे। अवाम हाणे बि उनखे रद्द करे रही आहे। हुनजो इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी ई आहे जेका अवाम जी हक़ीक़ी तर्जुमान आहे। जॾहिं त जेको आहे हिन वक़्तु बि जेको आहे उहो जलसो हिते जारी आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी औरंगज़ेब भुट्टो तफ़सील ॾियण जे लाइ।